वाक़ई अपडेट कंदा हलूं। शिकारपुर में गुडू बैराज में निकिरंदड़ BS फीडर में पानी न अचण करे सारिन जो बिजारो न पहुंची सकियो है। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर में गुडू बैराज में निकिरंदड़ BS फीडर में पानी न अचण करे सारिन जो बिजारो न पहुंची सकियो है। BS फीडर में निकिरंदड़ अनड़ कैनाल, बेगारी कैनाल समेत 20 नंढन वडन कैनालन में शिकारपुर ऐं ॿियनि ज़िलनि जे कुझु हिस्सनि जूं 4 लाख एकड़ ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। अहम ख़बर है, अवां सां शेयर कयूं पिया। शिकारपुर में गुडू बैराज में निकिरंदड़ BS फीडर में पानी न अचण करे सारिन जो बिजारो न पोखिजी सकियो है। अवां खे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है, शिकारपुर में गुडू बैराज में निकिरंदड़ BS फीडर में पानी न अचण करे सारिन जो बिजारो न पहुंची सकियो है। बरसातूं पवण सबबि पानी की खोट बरक़रार रही सघे थी। आबपाशी खाते जो चवणु है, हिन वक्त गुडू बैराज जो मथाऊं वेकिरो 55,000 क्यूसेक ऐं हेठाऊं वेकिरो 46,000 क्यूसेक है।